लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾियल मेज़बान आहे असांजो दोस्त ऐं समाजी अॻुवान ऐं डेवलपमेंट सेक्टर जो साथी इसाक सूमरो साफ़ी बि आहे ऐं दानेश्वर बि आहे ऐं कट मस्त हिकिड़ो माण्हू आहे। इसाक सूमरे सां असां वेहंदा आहियूं त पोइ हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियूं, हिक ॿिए खे सम्झंदा आहियूं ऐं असां ॿिन्ही अॼु ख़्यालु कयो त अमेरिका में जेको आयल आहे शख़्स उहो गुज़िरियल साल जी इलेक्शन में बीठो हो, इंजीनियर NED मां ऐं पोइ उते मास्टर्स कई मैनेजमेंट में, इंजीनियरिंग जी मैनेजमेंट में, सेंट लुइस में रहनि था। सोहेल अंसारी साहब इन सॼी तारीफ़ खां सवाइ हुनजो वॾे में वॾो तारीफ़ मां तव्हांखे ॿुधायां त उहो सिंध जे हिकिड़ी जॻानी डॉक्टर साईं अली मोहम्मद अंसारी साहब जा फर्ज़ंद आहिनि ऐं इन खां वॾो तारीफ़ अॼु जी हालतुनि में हुनजे अॻियां ॿियो को नथो करे सघिजे। पर असां चयो पिए त सोहेल खां, सोहेल सिंधी बि आहे, सोहेल कराची में बि रहियो आहे, सोहेल सेंट लुइस में बि रहियो आहे, सोहेल दुनिया सॼी खे ॾिठो बि आहे ॿियनि नमूने, पर किथे बि हुजे सिंधी आहे, इन करे असां सम्झूं था त हुन खां सॼो हाल वाल अॼु कयूं ऐं पोइ इसाक पंहिंजे हिसाब सां पुछंदो, मां पंहिंजे हिसाब सां। इसाक साहिबु इजाज़त आहे? बिल्कुलु। सोहेल साहिबु वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। सभ खां वल आउं थोरा थो मञा लीडर टीवी जे पारां अवां ॿिन्ही दोस्तनि जा त अवां महिमान थी ऐं इसाक असां सां गॾियल मेज़बान थी अॼु के हिन मंच ते वेठा आहियूं। ऐं सभ खां वल तव्हांखां इहो पुछणु चाहियां थो त दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क ॾिठा अथव ऐं सिंधी आहियो, उतां तव्हांखे सिंध नज़र कीअं थी अचे ऐं वरी जॾहिं हिते था अचो त पंहिंजो पाण खे करेक्ट था कयो त उहा सिंध जेका मूं हुते सम्झी उहा हिते कोन्हे, या हुते जेका आहे ओड़ी ॾिसां थो? सभ खां पहिरीं त डॉक्टर साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी ऐं सूमरो साहिबु तमामु वॾी महिरबानी, लीडर टीवी जे स्टाफ जी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो। जेसि ताईं तव्हांजो सुवालु आहे की असीं कीअं था ॾिसूं सिंध खे, त हाणे असांजी कैफ़ियत इहा आहे की ज़रूरु ॿिनि ॿेड़ियुनि जा शिकार आहियूं, हिकिड़ी टंग होॾे आहे, हिकिड़ी टंग हिते आहे, ऐं इहो ख़ासि तौर ते जेके फस्ट इमिग्रेंट आहिनि जनरेशन उन सां इहो रहंदो आहे सिचुएशन। हाणे असांखे एतिरो टाइम बि कोन्ह थियो आहे, हाणे डिफरेंट माण्हुनि खे डिफरेंट मुख़्तलिफ़ टाइम थियो आहे, मूंखे 30 साल खनि थी विया आहिनि, त असांखे हिकिड़ी मोहबत आहे, हिकिड़ो इश्क़ आहे, उहो ऑब्वियसली उन रोमांस में बि ज़िंदा रहूं था त भई असांजी पंहिंजी सिंध आहे, किथां असीं वधायूं, की असांजी पंहिंजी ॿोली, पंहिंजी सकाफ़त, उन सां लॻाओ ऐं ओॾे उनखे सेलिब्रेट करण में, उन जा मेला करण में असांखे तमामु हिकिड़ी अंदरूनी ख़ुशी थिए थी। त हिकिड़ो उहो रिश्तो आहे सिंध सां। ऐं सिंध खे कीअं ॾिसूं था उन में मुंहिंजे ख़्याल में वरी बि 2 एस्पेक्ट अचनि था। हिकिड़ो त पंहिंजा जेके बि रिश्ता नाता आहिनि, दोस्त यार आहिनि, सियासी समाजी एफिलेशनूं आहिनि, उन सां पंहिंजे पाण खे ॻंढूं था, उन जी नज़र सां शयुनि खे ॾिसूं था ऐं उन में ख़ुशी बि आहे, उन में असांजो जेको आहे असांखे हिकिड़ी पॉज़िटिव वाइब बि आहे, पर उन सां गॾु हिकिड़ी अफ़सोसनाक असांखे कैफ़ियत बि मिले थी जेका असीं ॾिसूं था, जंहिंमें असांजो तमामु हिकिड़ो माण्हू एॾी त तकलीफ़ में ज़िंदगी गुज़ारे थो, एतिरो त पोइ ते पियल आहे ऐं ख़ासि तौर ते हिकिड़ी नौजवान नसल ऐं हिकिड़ो ॿार जेके हिते केॾी मुसीबत स्ट्रगल में ज़िंदा रहनि था, त उनजो हिकिड़ो तमामु ॾुखाईंदड़ रूप नज़र अचे थो, उन में पुकावड़ बि अचे थी। पर जीअं तव्हां दोस्त हिकिड़ी उमेद सां हलो था, तीअं असीं बि पंहिंजी उमेद सां पंहिंजो कंट्रीब्यूशन कयूं था। सोहेल साहिबु ईअं कोन्हे त तव्हां उते ज़ाहिर आहे हिकिड़ो रहो था मुल्क खां, पंहिंजे देश खां ॿाहिरि, जीअं तव्हां चयो त हुनजी एफिलिएशन ऐं ॿियो टियों, तव्हां ते कल्चरली वधीक उनजो माना आहे त भई कल्चर खे मल्हाइजे, उते जी सिंध जी उन्हनि शयुनि खे पोइ उन ते ॻाइजे, वरी ॾिसिजे, वरी पोइ उनजी ॻोठ माण्हू, पोइ माण्हुनि जी हालत ॾिसी थी तव्हां उन में अची था वञो। इहो तव्हां नथा सम्झो त
तव्हां हिकिड़े दुनिया जे इंतिहाई मॉडर्न मुल्क वेंदा रहो, वरी उनखे तव्हां ईअं शायदि तसवुरु कयो था त बाबा इहे ई शयूं साॻियूं असीं वञूं उते त असांखे अहिड़ो ई अमेरिका जहिड़ी सिंधु मिले। त इहो हावी न आहे तव्हां जे दोस्त जेके बि हिते अचनि था या छा, इन खे तव्हां कीअं था ॾिसो? मक़सदु ज़ाहिर हिकिड़ो डिफरेंस त सदियुनि जो आहे न। माना जीअं उहो असांजे हिकिड़े दोस्त चयो चईं त ठटे ऐं कराचीअ में बि 100 मील जो 100 किलोमीटर कोन्हे पर 100 सालनि जो फ़र्क़ु आहे। त असीं त अयूं साहब अलाए केतिरो माना हिकिड़ो महसूसु थिए थो जेके बि दोस्त हिते अचनि था उतां ॿाहिरां पोइ। अगरि आउं तव्हांजे सुवाल खे सम्झां पियो त हिकिड़ो जीअं रोमांस हिकिड़ी उहा अट्रैक्शन या उन में जेको ॾिसूं उन शइ खे सिंध खे, ऐं घणे बहाने इहो तव्हांखे वधीक नज़र ईंदो जेके इलाही पहिरीं माण्हू विया आहिनि, जंहिंमें सिंध जा उहे बि माण्हू आहिनि जेके पार्टीशन खां पहिरीं लॾे विया, मुख़्तलिफ़ जायुनि ते विया दुनिया जी, उहे वञी अमेरिका यूरोप मुख़्तलिफ़ जायुनि ते आइलैंड्स ते सेट थिया। हाणे उन्हनि सां बि जॾहिं मिलूं था त उन्हनि जे लाइ सिंध माना हिकिड़ो तसवुरु आहे, हिकिड़ो जीअं न म्यूज़ियम जो हिकिड़ो पीस आहे, राइट। हुननि जी हाणे का बि फिज़िकल एफिलिएशन न रही आहे, न को उन्हनि जो अचणु वञणु रहियो आहे, न को उन्हनि जो को सियासी तौर ते एफिलिएशन रही आहे। त हुननि जे लाइ सिंध हिकिड़ी तारीख़ी उनजो पस मंज़र आहे ऐं हिकु रूहानी क़िस्म जी शइ अख़्तियार करे वियो आहे। हाणे उन में बि हुननि जे लाइ उहा ट्रेजिडी आहे ऐं उन में चंद माण्हू घणा नज़र अचनि था जेके वधीक सम्झनि था न भई अॼु सिंध वतन बि आहे, उन जी हिकिड़ो वजूद बि आहे ऐं उन सां तव्हां उन सां उहो लहवचड़ बि ठाहे सघो था। असांजे लाइ सफ़ा ईअं बि न आहे की असीं ॾिसूं, बाक़ी तव्हांजो जीअं सुवाल आहे त भई असीं रुगो उन जी जेको आहे कल्चरल एस्पेक्ट खे या उन खे रुगो हाईलाइट करण में ख़ुशि आहियूं या उन खे रुगो सेलिब्रेट करण में ख़ुशि आहियूं या उन जो तारीख़ी ऐं हेरिटेज खे जेको आहे उन खे मल्हाइण में बसि असां ख़ुशि आहियूं। बाक़ी असीं सिंध खे उन जी तरक़ी ऐं उन जी मॉडर्निटी जो में को हिसो असांजो न आहे। त ईअं न आहे। आई थिंक हींअर तमामु घणो माण्हुनि में इहा बि कैफ़ियत आहे उते जेके सिंधी रहनि था, 8-10 हज़ार जेके बि आहिनि, उहे ज़रूरु इहो ॾिसनि पिया छो जे अॼुकल्ह जे मीडिया जे सोशल मीडिया जे असर रसूर सां माण्हू तमामु कनेक्टेड आहे ऐं हू ज़रूरु इहो बि असीं ॾिसूं था त भई सिंध ज़रूरु सुभाणे मॉडर्न थिए, असांजे माण्हुनि खे ख़ुशहाल ज़िंदगी मिले, त उन जो ज़रूरु दर्द रखूं था। हाणे इहो आहे की उन जे लाइ छा था कयूं, उहे वॾा सवाल आहिनि, उन्हनि ते वधीक गुफ़्तगू कंदासीं। नंढिड़ो ब्रेक वठो, हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ वरी गॾु था थियूं। असां सां गॾु अमेरिका मां आयल असांजो दोस्त सोहेल अंसारी आहे। शॉर्ट ब्रेक खां पोइ गॾु रहिजो। लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जनाब सोहेल अंसारी साहिब सां जारी आहिनि। सोहेल साहिबु मूंखे हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधायो त तव्हां हिन दफ़े सिंध में आया आहियो पाकिस्तान में, त ॿोॾि जी हिन तबाही वारी सीज़न में, त उतां तव्हां जेको हिते माण्हुनि खे ॾिठो आहे जंहिं नमूने या तव्हांजे पारां जेको कुझु सरगर्मियूं थियूं आहिनि, जेकॾहिं ॾिसंदड़नि खे थोरी ॿुधाए सघो। ज़रूरु। जॾहिं असीं सिंध अचूं था त ज़ारी ॻाल्हि आहे पंहिंजा मिट माइट आहिनि ते जेके उन्हनि सां मिलूं था, पर मुंहिंजी नज़र मुंहिंजी लाइ उन खां वधीक इहो हो त मां ॾिसी सघां हिते जूं हालतूं ऐं उन में माण्हुनि सां ॻाल्हाए सघूं ऐं फस्ट हैंड उन्हनि शयुनि खे ॾिसी परखी सघूं, त मुंहिंजो वधीक इंट्रस्ट उन पासे हो त मां जायुनि ते विज़िट करे सघां, उन्हनि ॻोठनि जिते मुतासिरीन आहिनि पंहिंजी ॿोॾि हिन ख़तरनाक ॿोॾि में जेके माण्हू डिस्टर्ब थिया आहिनि, ऐं ॿियो वधीक उन्हनि जी स्टोरी कैप्चर करे सघूं। छो जे असांजे लाइ ऐं मुंहिंजे ख़्याल में ॿाहिरि जे माण्हू एग्ज़ैक्टली हा उन्हनि सां थियो आहे, उन्हनि जे वाता ॿुधी सघूं। ऐं ॿी शइ जेका मूं कोशिशि कई आहे एम्फसाइज़ करण जी, जेको बि मां हींअर ट्रेवल कयो आहे,
त मां उन्हनि जी स्टोरी कैप्चर करे सघां ऐं ॿाहिरीं माण्हुनि खे ॿुधाए सघां छो जो इहो रेसिप्रोकल आहे इहो असांखे बि इहो सिखणु असांजे लाइ बि इहा हिकिड़ी सिखा आहे की असां माण्हुनि खां सिखी सघूं त भई हुननि कीअं ज़िंदगी इहा डील कई आहे हाणे तव्हांखे इंट्रस्टिंगली ॻाल्हि ॿुधायां त मां कोल्हनि जी हिकिड़ी कम्यूनिटी हुई उन सां वेही जॾहिं मूं पुछियो त भई तव्हां कहिड़े पासे इहे टंडे केसर जे पासे आउटस्कर्ट्स में हा हिते जेके आउटस्कर्ट्स में फार्मिंग कम्यूनिटी आहे उते जेको आहे ही डेली वेजिस ते या कणिक ते जेके माण्हू जेके कमु कनि था उहे कोलनि जो 15 घर हुजनि उते शाम जो वक़्तु जे थोरो सर्वे कयोसीं वॉक कयोसीं ॾिठोसीं त हुननि जा घर बि ॿिधा पिया हुआ कोई घर त सफ़ाई ठही विया हला सफ़ा ईअं काठनि छपरनि ते मायूं वीचारा ॿार सफ़ा ईअं ई वेठा आहिनि त मां पुछियोमांनि त भई छा सिचुएशन थी तव्हां सां भला इहो कीअं तव्हां उन ॾींहंनि खे फेस कयो त तक़रीबन चवनि था त असांजे माना हेसिस ताईं पाणी अची वियो त हाणे उन सिचुएशन में त ॿियो को शइ न हुई उन्हनि वटि त बसि ॿार बचा खणी हू हायर ग्राउंड जेको बि रोड वेझो आहे जिते मथां ई ते वञी वेठा त मूं पुछां भई घणा ॾींहं वञी वेठा हो त 30 खां 40 ॾींहं माण्हू वेठा आहिनि ऐं अञा बि उन्हनि जा के माण्हू जिन जा घर सफ़ा ठही विया आहिनि उहे हाणे घर ई कोन्हे त केॾांहुं अचनि त 30 खां 40 ॾींहं हुननि कीअं सर्वाइव कयो आहे एॾो वॾो मिरेकल आहे हिकिड़ी वॾी तव्हांखे रेज़िस्टेंस खपे त हिन माण्हू मूंखे त जेकी शइ इंस्पायर कई त ही माण्हू सर्वाइव करे सघनि था ईअं इन ज़िंदगी में घणा ॾींहं उन्हनि खे मानी मिली हूंदी या न मिली हूंदी त इहो फस्ट हैंड इहा इंफॉर्मेशन इहा सम्झणु उन्हनि माण्हुनि जी मिज़ाज खे उन्हनि जी कैफ़ियत खे उन्हनि जी रेज़िस्टेंस खे सम्झणु मुंहिंजे लाइ इहो तमामु हिकिड़ो वॾो आई ओपनर हो सोहेल साहब इन में तव्हां इहो नथा इहो सम्झो था त जेकॾहिं इहो हिकिड़ो पाणी हो इहो सिंध में या सिंध जे माण्हुनि लाइ इवन पाकिस्तान में पहिरियों दफ़ो त एॾो वॾो माना मींहं जो पाणी जंहिंखे चइजे जीअं माना चयो थो वञे 25 खां 30 जेके आहिनि से तरबेला डैम माना जेके सिंध जे मथां हारिया विया ईअं खणी सम्झो ऐं इहो असांजे लाइ हुकूमत लाइ सभिनी लाइ हिकिड़ो नओं एक्सपीरियंस हो न हूअं त मींहं पवंदा पर 250 पोणा 300 मिलीमीटर खां वधीक जेको आहे पवंदा कोन हींअर त 700 खां 1100 ताईं मिलीमीटर पाणी पियो न पटीदन में 1687 पियो आहे तमामु वॾो हिकिड़ो माना फेनोमेना आहे असांजे लाइ हो तव्हां बींग अमेरिका में दुनिया जे हिकिड़े तमामु वॾे मॉडर्न डेवलप कंट्रीअ में रहो था तव्हां छा असांखे ॾींदव या छा असांखे सजेशन कंदव त इन शइ में असीं हाणे जेकॾहिं वधीक अचे थो उन खां कीअं बचूं मक़सदु आहे त ज़ाहिर आहे छा सिंध जो इहो पाणी निकिरण जा कहिड़ा तरीक़ा थी सघनि था या वरी अहिड़ी का कुमारी अचे जेका एक्सपेक्टेड आहे क्लाइमेट चेंज असीं ॿुधंदा हुआसीं त हाणे इहो त हाणे इन खे कीअं असीं जेको आहे फेस कंदासीं या तव्हां वटि छा सजेशन कहिड़ी ॾींदव या उते वञण खां पोइ तव्हां दोस्तनि खे कहिड़ी तजवीज़ ॾींदव त तव्हांजा इदारा या तव्हांजूं ऑर्गेनाइज़ेशन असां लाइ हिकिड़ो लॉन्ग टर्म जो हिकिड़ो मॉडल खणी असांखे भली स्टेट सां ई हुकूमत सां ई तव्हां ॻाल्हियूं कयो ॾिसो इन लाइ तव्हां वटि का तजवीज़ के सवला सोल्यूशन न आहिनि ही अनप्रेसिडेंटेड क़िस्म जी इवेंट हुई जीअं चइजे की पाण सभु हिन मां सिखूं पिया लोकलाइज़्ड लेवल ते खां वठी हायर लेवल ते हिन मां सिखणो पवंदो तमामु घणो कुझु मुंहिंजी नज़र में इलाही शयूं तब्दील थींदियूं ऐं थियणु घुरिजनि ठीकु आहे न उन में उन शइ खां वठी मां ट्विटर ते उन्हनि ॾींहंनि में हिकिड़ो पहिरीं मुंहिंजे ज़हन में जेकी आहे हिकिड़ो मैसेज मूं छॾियो मूं चयो दिस इज़ द टाइम एवरीथिंग हैज़ टू चेंज कीअं तव्हां घरु ठाहींदो कीअं पंहिंजा स्कूल ठाहींदो कीअं पंहिंजा माशी ज़रिया ॻोल्हींदो ऐं उन खां पोइ कीअं तव्हां सरकारी ऐं उन लेवल ते पॉलिसी कीअं ठाहींदो इहे सभु शयूं हाणे टेबल ते आहिनि ऐं चैलेंज में आहिनि ठीकु आहे न छो जो इहे इवेंट्स थियणा आहिनि इन में त को शक न आहे त हाणे असीं
एतिरो ई नुक़सानु खाइण लाइ वरी तयारु आहियूं मुंहिंजे ख़्याल में न बर्दाश्त करे सघंदासीं त शयूं तब्दील थींदियूं हेसि ताईं इहो असीं असेस करे सघूं था या ॾिसी सघूं था त शयुनि खे तब्दील थियणो आहे हाणे इन में जेको आहे ज़रूरु हाणे को ॿाहिरि वेठल असां को एॾा एक्सपर्ट बि न आहियूं जो असीं तव्हांखे चऊं त भई हीअं थियणु घुरिजे तंहिंजे करे इहो ज़रूरी आहे की असां ग्राउंड रियलिटीज़ खे सम्झूं जीअं घणे बहाने जेको आहे माण्हुनि इमदाद कई इलाही पैसा गॾु थिया आहिनि माण्हू ॿाहिरि मुल्कनि मां अचनि पिया हाणे उहे माण्हू बि ॾिसनि था त भई असांखे सवाबु मिली वञे जल्दी राइट हिकिड़ो इहो एस्पेक्ट आहे माण्हू उहो ई शइ ॾिसनि था त भई जल्दी सां जेको बि रिलीफ माण्हुनि खे मिले त माण्हुनि इहे ई घणो कयो त भई उन्हनि खे राशन ॾियूं ई ॾियूं माण्हू बुख पिया मरनि ऐं त उहो बाक़ी हाणे संजीदगी सां सोचे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि आईंदे जे लाइ त इहो ज़रूरु इन में ॿाहिरनि जो बि हिकिड़ो रोल हूंदो ऐं तव्हांजी सरकार जो वॾो रोल आहे ऐं लोकल माण्हुनि जो वॾो रोल आहे त हर एस्पेक्ट में जेको आहे कमु करण जी ज़रूरत पवंदी ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन में असांखे अपॉर्चुनिटीज़ ॾिसणु घुरिजनि उमेद सां शयुनि खे ॾिसणु घुरिजे ॿाहिरि जूं यूनिवर्सिटियूं आहिनि हिते जूं यूनिवर्सिटीज़ आहिनि मुंहिंजो ॿियो एम्फसिस इहो ई रहियो त मां हिते यूनिवर्सिटीज़ वारनि सां मिलां ॻाल्हायां उन्हनि जे डिपार्टमेंट सां त उहे छा पिया कनि उहे कहिड़े क़िस्म जी रिसर्च कनि पिया या हिननि शयुनि खे कीअं अॻियां ॾिसनि था त मूंखे कंहिं ताईं ख़ुशी थी मेरान यूनिवर्सिटी खे ॾिसी त उते तमामु सुठो कमु पियो थिए हा वाटर जेको आहे USAID जी तरफ़ां हाणे USAID हिते तव्हां ॾिसी सघो था या इनखे साराहिणो पवंदो त केॾो ज़बरदस्तु हुननि सिंध जी यूनिवर्सिटी सां गॾु एफिलिएशन थी करे तमामु हिकिड़ो ज़बरदस्तु कमु कयो आहे त हाणे असांखे इहे रिलेशनशिप बिल्ड करणु घुरिजनि अहिड़े क़िस्म जी डेवलपमेंट ऐं रिसर्च साइट ते जेके ॿाहिरि वेठा आहियूं असीं दोस्त उहा लॉबी करे सघूं था ऐं कोशिशि करे सघूं था त भई इहा इन्वेस्टमेंट सिंध में थियणु घुरिजे इन लेवल ते त इहे इम्पैक्टफुल शयूं आहिनि सोहेल हिकिड़ी मूंखे ॻाल्हि सम्झायो तव्हांजी ॻाल्हि मां ॻाल्हि कढूं था उहा हीअ आहे त हिन बोर्ड जे हवाले सां मुंहिंजा ॿ सुवाल आहिनि भले पोइ ॿिए ते कॾहिं बि ॻाल्हायो हिकिड़ो सुवाल हीअ आहे त बोर्ड जी हिन सूरताल खे हिन जो रिड्रेसल रेमेडियल एफर्ट्स हिन जो तदारक उन जा स्टेक होल्डर्स केरु आहिनि हिकिड़ो त ज़ाहिर आहे गवर्नमेंट जी ड्यूटी आहे ॿियो स्टेक होल्डर तव्हांजे ज़हन में केरु आहे ॾिसो स्टेक होल्डर में सभु आहिनि इन में अवाम बि आहे ऐं उन सां गॾु गॾु ज़रूरु हाणे अवाम जेको जनरल असांजे इकनॉमिक अगरि टीयर में ॾिसूं त सभिनी खां हेठि वारो माण्हू आख़िर उहो त मजबूर आहे उहो छा करे उन में पर जेको सरमाएदार आहे जेको ज़मींदार आहे वॾो नंढो वॾो ज़मींदार आहे ॾिसो मां ॿी शइ जेका मां जेको इन ट्रेवल में ॾिठी त असांजो इकनॉमिक सेटअप छा आहे आख़िर नंढनि शहरनि ऐं नंढनि ॻोठनि में अगरि उन शइ खे तव्हां ॾिसो त कहिड़ो रिलेशनशिप कहिड़ा अपॉर्चुनिटीज़ आहिनि कहिड़ी हिसाब सां माण्हू कमु कनि था त हाणे जेके ज़मीन ऐं घणे बहाने सिंध जो अवाम एग्रीकल्चर सां रिलेटेड आहे ठीकु आहे न सिंधी ॻाल्हाईंदड़ जेको माण्हू आहे उहो घणो एग्रीकल्चर इंडस्ट्री सां एग्रो बेस्ड रिलेशनशिप आहे उनजी इकनॉमिक आहे उनजी सॼी हाणे उहो जेको उन में वरी जेको वर्कर आहे डेली वेजिस ते कमु करे थो या हिसेदार आहे क्रॉप में त उहो उन वटि त ज़मीन जो टुकड़ो बि कोन्हे उहो त कंहिं ज़मींदार जी ज़मीन ते वेहे थो ऐं उन सां उनजो एग्रीमेंट आहे राइट हाणे मां क्रिटिसाइज़ नथो कयां कंहिं बि सेक्टर खे ज़रूरु उन में पर इहो एग्रीमेंट हज़ारे सालनि खां ईअं ई हलंदो पियो अचे छा इहो ईअं ई ठीकु आहे छा इहो इकनॉमिक वाइटैलिटी क्रिएट करे पियो या न छो जो अल्टीमेटली असां उन ग़रीब माण्हू जी ज़िंदगी तब्दील थींदे न पिया ॾिसूं त इन शइ ते असांजो समाज ॾिसो ॿोॾियूं हिकिड़ो डिज़ास्टर क्रिएट थिए थो पर हिन जे पस मंज़र में तव्हांखे ॿियूं शयूं ॾिसणियूं पवंदियूं ॿोॾ
तव्हांखे इहो हिकिड़ो पस मंज़र ॾेखारे थी त तव्हांजो इकनॉमिक डिस्पैरिटी केतिरी वॾी आहे। हीअ सिचुएशन आहे उहा सरफेस ते थी अची साम्हूं बीठी आहे तव्हांजे, त इन में नुक़सानु केॾो हिकिड़े ग़रीब माण्हू माना स्टेक होल्डर सरकार बि थी ऐं जिन वटि कुझु आहे उहे बि थिया, ठीकु। टियों प्लेनर बि थिया, उन्हनि खे प्लेन करणु खपे त हाणे बरसाती लंघ ते का बि शइ न ठहे। इन सां मुतफ़िक़ आहे। बिल्कुलु बरसाती लंघ थी वियो। उन में हिकिड़ी सोहेल साहिबु ॻाल्हि इहा बि त असांखे हाणे सोचणु खपे न त असां भला इहो त भई असीं सिंध इकनॉमिक इहो एग्रीकल्चर खितो आहे ऐं ज़राअत सां वाबस्तु आहे। दुनिया ज़राअत मां बि त हथु कढे पई न न उहो त उन पहिरियों चई छॾियो आहे त घणियूं चेंजिस अचणु खपनि। हा, त उन ते छो न असीं सोचूं। माना उहो ज़राअत ॾिसो असां वटि हिकिड़ो ॾिसो न, असां वटि साईं माहौल ज़रई आहे, माहौल ॿनियारो आहे, माहौल गुरबत वारो आहे। इवन असांजा ख़्याल असांजूं सोचूं सियासी जेके आहिनि उहे बि ज़रई मुआशिरे जी निशानी। माना उन में सियासी सोच माना कंहिं चवणी आहे त असांजी क़ौम परस्ती बि ज़रई क़ौम परस्ती आहे, एग्रीकल्चर क़ौम परस्ती आहे, या असांजो सियासी सेटअप बि उन एग्रीकल्चर जो। पर हाणे हीअ अहिड़ियूं मुसीबतूं कुमारियूं ईंदियूं त थी सघे थो त असीं छो न वरी ॿियनि शयुनि ॾे शहरनि खे वधायूं, शहरनि खे ठाहियूं, शहरनि में अचूं, शहरी सोच थिए ऐं एग्रीकल्चर ठीकु आहे पंहिंजी जॻह ते हुजे। पर हाणे एग्रीकल्चर मां निकिरणु बि हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल में असीं 2.5 3 4 करोड़ जेके आहियूं सिंधी जेके आहियूं उहे एग्रीकल्चर ई इन ते रुॻो न भालियूं। हाणे वरी थोरो ॿियो ॿी बि का सोच खणी अचूं त बाबा इन मां भली निकिरूं। शायदि आमदनी आहे न, जेकॾहिं तव्हांजी एग्रीकल्चर मां फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजी 100 अरब या 200 अरब रुपया थियनि थी, पर उन जॻह ते तव्हां को अहिड़ी शइ अचे जंहिंमां असांखे 400 अरब रुपया जेकॾहिं मिलंदा त सिंधी अञा बि ख़ुशहाल थी वेंदी। माना हिकिड़ो ख़्यालु आहे त छो कोन हाणे इन मां बि निकिरिजे। बिल्कुलु इकनॉमिक जेके फैक्टर्स आहिनि या इकनॉमिक असांखे चेंज करणो पवंदो फार्मूला, राइट। ऐं डेवलपमेंट तमामु ज़रूरी आहे सिंध में हिन वक़्तु, ठीकु आहे न। डेवलपमेंट में इन्वेस्टमेंट बि खपे, ठीकु आहे। डेवलपमेंट जॾहिं माण्हुनि खे छो जे एग्रीकल्चर सस्टेन न करे सघंदो एतिरी एम्प्लॉयमेंट अॻियां हली, छो जो मैकेनाइज़ेशन थींदी, तमामु घणी मशीनरी पई अचे, तमामु घणी जेको आहे ऐं कंहिं हद ताईं फार्मर्स जेके आहिनि पाण भलाई शयूं करे सघनि था, ठीकु आहे। त इन में वधि तव्हांखे अॻियां हली इहो चैलेंज बि ईंदो त माण्हू न सस्टेन थी सघंदो रुॻो इन ई एग्रीकल्चर हुन सां। तंहिंजे करे तव्हांखे कॉटेज इंडस्ट्री, वॾी इंडस्ट्री, नंढी इंडस्ट्री सिंध में तमामु सख़्तु ज़रूरत आहे। असांखे नयूं शयूं ठाहिणियूं पवंदियूं, नई इकनॉमिक वाइटैलिटी जेसि ताईं न आणींदासीं। ऐं उन एस्पेक्ट में तमामु ज़रूरी आहे कमु करण जी। उन एस्पेक्ट में इन्वेस्टर खपे असांखे, ऐं इन्वेस्टर खे अट्रैक्ट करण जी ज़रूरत आहे। उन में जेको आहे क्रिएटिविटी जी ज़रूरत आहे, आइडियाज़ आणजनि त कीअं थी सघे थो। ऐं ओड़ा ज़मींदारनि खे बि इन्वॉल्व, त हर कंहिंजो रोल आहे। जीअं तव्हां चयो त स्टेक होल्डर्स खे हर कंहिंजो रोल आहे मुंहिंजी हिसाब। हिन में तसादुम में न अचणु घुरिजे, हिन में सरकार सां बि सहकार करे हलणु घुरिजे। भई कहिड़ियूं शयूं सरकार आणे सघे थी, इंफ्रास्ट्रक्चर उन्हनि खे डेवलप करिणो आहे, उन्हनि खे असीं नज़र रखी सघूं था, डिमांड रखी सघूं था। तीअं सरमाएदार आहे त हर कंहिंखे रोल प्ले कराइणो आहे हिन शइ में। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे अॼु ॾींहं ताईं सम्झ में न आई त सिंधी आहिनि जेके पाकिस्तान खां अवल हिते हुआ, असांजा हिंदू, उन्हनि में जेके बि पढ़ियल हुआ या जेके पढ़ियल न हुआ, जेके पढ़ियल न हुआ उन्हनि स्कूल खोलिया, जेके पढ़ियल न हुआ उन्हनि स्कूल खोलिया। जेके ॿाहिराड़ियुनि मां हिंदू लॾे आया उन्हनि शहरनि में गॾनि घोड़नि ॻउनि जे लाइ हौज़ ठाहिराया, हर शहर में। हा, ऐं उन्हनि जो जीअं त धर्मी हिकिड़ो मिज़ाज हो ॻऊं जे लाइ, त उन्हनि जे लाइ गौशाला ठाहियूं, शेल्टर्स। बिल्कुलु ठीकु आहे। पहिरियों स्कूल कॉलेज DJ साइंस कॉलेज हिंदुनि जो,
सिंधी हिंदुनि अंग्रेज़नि जे दौर में साईं इवन शिकारपुर जो शिकारपुर उदादास उतारदास उतो जो CS कॉलेज या हैदराबाद जी उन दयाराम गिदुमल जी भाउ जी हॉस्पिटल उॾे ॿी कॉलेज हैदराबाद में इहे जेके सिंधी विया हाणे जेके सिंधी आहिनि हर ज़िले ते हिकिड़ो वॾेरो क़ाबिज़ आहे ठीकु उन में इन क़िस्म जी फलाह ख़ैर ख़ैरात ऐं माण्हुनि खे आबाद करण जो जज़्बो छो कोन्हे इहो सुवाल त शायदि मूंखे तव्हां खां पुछणु घुरिजे सोहेल साहब सही थो चए त इन जो जवाबु त तव्हां ई ॾियो न असीं त इन सुवाल खे असां पोइ था ॻाल्हायूं हाणे मूंखे ॿी ॻाल्हि ॿुधायो सिंध मल्टाई पाकिस्तान मल्टाई प्रोविंशियल कंट्री ठीकु सिंधी माण्हुनि में इन क़िस्म जी तौफ़ीक़ कॾहिं ईंदी त जीअं पंजाब जा माण्हू ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू पाड़े वारनि इलाइक़नि सां डिप्लोमेटिक रिलेशन्स में रही वापार में अॻिते था वधनि सिंधी माण्हुनि में इहो रवाजु छो कोन्हे त पाकिस्तान जी ख़ारजा ऑफिस खां मदद वठी ऐं सिंध जो जेको बि हिते विकिरो थींदड़ आइटम आहे मिसाल खजूर आहे 12 अरब रुपयनि जी खजूर लहंदी आहे 12 अरब ऐं हिकिड़ो ज़िलो ॿधो न हाली वॾी ॻाल्हि आहे 12 अरब अंब ॾिसो त अधु सिंध में थियनि था तव्हां पाण हितां जा माण्हू आहियो हा बिल्कुलु तव्हांखे हिकिड़ो त सिंध में मिले थो समुंड खां ॿियो मिलेव थो जेको रेमिटेंस तव्हां मोकिलियो था मिडिल ईस्ट ऐं अमेरिका यूरोप जा माण्हू टियों तव्हां इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट में तमामु जॾे हाल में आहियो आहे ई कोन इहा असां में रवाजु हिते हाणे सना जो रोल हाणे अचणु शुरू थींदो असांजे ॻाल्हियुनि में त सना इन क़िस्म जी डिप्लोमेसी खे छो न वधाइणु ॾिनो आहे असांखे मदद कई आहे या कुझु तूं ॿियो पुछीसि न हाणे इन में अयूब साहिब जेका ॻाल्हि चई आहे न त कॾहिं कॾहिं ॾिसो न इदारा 3-4 सालनि में शयूं ॾींदा आहिनि माना हाणे मुंहिंजे ख़्याल में त 85, 37, 38, 36 साल थिया आहिनि यकीननि साना जो रोल या उतां जी सिंधी तंज़ीम जो रोल पंहिंजी जॻह ते आहे पर उन ते बि कल्चर गॾिजाणियूं या उन उहो हावी न आहे मूसीक़ी इहे सभु शयूं आहिनि समाजी थियणु त ईअं खपे त तईं असांजी उते वेठल थिंक टैंक का वॾी हुजो ऐं तव्हां ॿोॾ जे मसइले ते असीं हाणे ईअं कोन था तनक़ीद हा त इहो असीं उमेद इहा था सम्झूं हाणे इहो छा चवंदा आहिनि उमेदूं वॾियूं था रखूं पोइ वधीक तई हिन सवाल खे अञा रीफ्रेश कयां थोरो हा हिन नमूने त सोहेल अंसारी साहिबु असांखे हीअ ॻाल्हि ॿुधाए त साना अव्हांजे ख़्याल में जंहिं स्पीड सां तरक़ी करणु खपे उनखे ऐं सिंध जी मदद करणु खपे उन में कामयाबु थी आहे हा बसि हाणे मदद पोइ हाणे ज़रूरी न आहे त तव्हां खां माली कयो पर असां माली बि कयो न छो न माली बि कयो पर ॿियूं शयूं बि असां ठीकु आहे हाणे हिन ते मुंहिंजे ख़्याल में ईअं अचूं सो हिकिड़ो जेको एस्पेक्ट तव्हां हाईलाइट कयो त भई इम्पोर्ट एक्सपोर्ट ऐं सिंध जा माण्हू ऐं सिंध जा जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे छो नथा वञनि त आई थिंक उन में कुझु कमु थी रहियो आहे ईअं न आहे खजूर हींअर वञे पई सॼे मिडल ईस्ट में हेॾां जेको फूडर ग्रास आहे उहो बि हींअर मूं जिन माण्हुनि सां ॻाल्हायो कुझु ज़मींदारनि सां उन्हनि सां ॻाल्हायो त उहे बि कन्वर्ट थिए पियो ऐं वञे पई ओॾां इन में असांखे माण्हू उहे ॻोल्हणा पवंदा जेके आहिनि इंट्रस्टेड आहिनि सो उहे ज़मींदार खे मोटिवेट करिणो पवंदो इन में असांखे थोरी एक्सपर्टीज़ आणणी पवंदी हिते लोकलाइज़ लेवल ते ऐं तव्हां तमामु मौक़े जी ॻाल्हि कई आहे मां ॿिनि एंटिटीज़ सां हींअर हिन दौरे में मिलियो आहियां हिकिड़ो त हैदराबाद में मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं असांजा कुझु दोस्त ॿाहिरां हुआ उन्हनि मूंखे रेफरेंस ॾिनो मूंखे अंदाज़ो न हो त हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे वॉइस ऑफ कोहिस्तान VOK वॉइस ऑफ कोहिस्तान जा दोस्त सभु असांजा
थाने बुन खान जा दीवान आहिनि जेके हिन वक़्तु संभाले ये असांजो चंद्रलाल लोहाणू आहे ऐं ॿिया दोस्त आहिनि सभु बिज़नेस कम्यूनिटी ऐं तमामु हैदराबाद जी वाइबल बिज़नेस कम्यूनिटी आहे हू कंस्ट्रक्शन में बि आहिनि हू मुख़्तलिफ़ बिज़नेसिस में बि आहिनि हू पंहिंजो हिकिड़ो होल्ड ठाहे पिया अचनि ऐं हिननि दोस्तनि में जेका शइ मूं ॾिठी त हुननि खे हू हसास बि आहिनि हुननि खे अहसास बि हो त सोसाइटी में बि असीं रोल प्ले कयूं त दिस वॉज़ little very different aspect वना न्यू एस्पेक्ट हो इनकरेजिंग एस्पेक्ट हो कि भाई घणो करे असांजो जेको इहो हिंदू सेठ आहे उहो पंहिंजो रुगो इंट्रस्ट इकनॉमिक इंट्रस्ट खे ॾिसे थो वधीक न उहा शइ न आहे त मां नाज़रीन खे बि इहो ॿुधाइणु चाहींदुमि त ॾिसो इहे ई शयूं असांखे अॻियां असांजे सॼे जेको सिंध जी समाज में जेकी असीं तब्दीली चाहियूं था उन में इहे शयूं हेल्प कंदियूं ऐं उन्हनि सां जॾहिं मीटिंग थी उन्हनि सां तमामु हिकिड़ी सुठी मीटिंग रही ऐं हुननि हिन बोर्ड में बि तमामु घणो कमु कयो त हिते जी जेके असांजी इहा बिज़नेस बिरादरी आहे हाणे ॾिसो हुनजो हिकिड़ो रोल क्रिएट थियो हू अॻियां वधीक कमु करणु चाहिनि था मूं हुननि खे इनकरेज कयो त भई तव्हां हैदराबाद जी जेका आहे बिज़नेस कम्यूनिटी तव्हां ॿियनि खे बिज़नेस में आणियो उन्हनि खे हेल्प कयो नया बिज़नेसिस खोलो नई शयुनि में इन्वेस्ट कयो नई टेक्निकल जेके फील्ड्स आहिनि नंढी नंढी प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि खे ठाहिण में लोकली हेल्प कयो त हाणे हू उन्हनि शयुनि खे बिल्कुलु ॾिसनि पिया ऐं हू पंहिंजे कोहिस्तानी इलाइक़े खे बि मदद कनि पिया त इहा हिकिड़ी तमामु हिकिड़ी सुठी शइ नज़र आई ऐं इनकरेजिंग शइ नज़र आई ॿी जेको आहे असांजे ऐं उन ते कॾहिं वरी बि आउं तव्हांखे सजेस्ट कंदुसि तव्हां प्रोग्राम कयो असांजो दोस्त जेको आहे उन्हनि हिकिड़ी तमामु हिकिड़े नए अंदाज़ में हिकिड़ी कोशिशि आहे जेको रूरल एशिया जे नाले सां हू जेको आहे रूरल हिकिड़े हिसाब सां रूरल इन्वेस्टमेंट जी नौयत में हू कमु करणु चाहिनि था जंहिंमें हू जेकी रूरल इकानमी आहे उन में इन्वेस्टर खे बि अट्रैक्ट करणु चाहिनि था ऐं जेको उते ज़मींदार आहे उन खे बि अहिड़ा मौक़ा फ़राहम करणु चाहिनि था त कीअं जेकी नई इकानमी में या नई प्रोडक्ट्स में या पंहिंजी ईल्ड खे कीअं वधाए सघनि था ऐं उन में वॾे में वॾो हींअर जेको ज़मींदार सां पाण मसइलो आहे उहो कैश लिक्विडिटी जो आहे इन्वेस्टमेंट लिक्विडिटी जो आहे हुननि खे तमामु हाई रेट्स ते बैंकूं ॾियनि थियूं बैंकुनि जो उहो मिज़ाज ई न आहे की उहे इन रूरल डेवलपमेंट में को मुस्बत रोल प्ले करनि हू रुगो पंहिंजो इंट्रस्ट वठी हलिया था वञनि या उनखे एतिरी हाई रिस्क ते इन्वेस्टमेंट रखनि था त हालांकि तमामु घणी मुनाफ़ो बि थी सघे थो फ़ाइदो बि थी सघे थो ख़ैर इहो टू कट द स्टोरी शॉर्ट दिस इज़ अनदर एरिया जंहिंमें कुझु दोस्त कमु कनि पिया हींअर ऐं आउं सम्झां थो इहो तमामु हिकिड़ो वॾो रोल प्ले करे सघे थो इहो असां वटि ॿाहिरि बि माण्हुनि में इहो ट्रस्ट क्रिएट करे सघियो त भई तव्हां सिंध में इन्वेस्ट कयो रुगो चंदो न ॾियो रुगो ख़ैराती इदारा न हलायो 1 2 3 ॿुधायो त इन्वेस्ट केरु केरु कनि बिज़नेसमैन ज़मींदार फैक्ट्री होल्डर राइट असां सिंधी उर्दू पंजाबी जी त डिस्क्रिमिनेशन कयूं ई नथा नथा कयो उन्हनि खे रूरल हा बिल्कुलु न उन्हनि खे डिस्क्रिमिनेट करायो कराची जो हिते वेठल तमामु सेठ जेको आहे उहो छो न त रूरल इकानमी लाटकाणे खैरपुर इन जी जेको आहे एग्रीकल्चर इकानमी में ऐं हुनखे फ़ाइदो बि थींदो हुन वटि इंफॉर्मेशन न आहे हुन वटि डेटा न आहे हुन वटि एक्सेस न आहे त उहो जेको ही पंहिंजा दोस्त आहिनि उहे इन ते कमु कनि पिया त भई असां इहा इंफॉर्मेशन जेका आहे उहा ॾेई सघूं था असीं चई सघूं था त हीउ जेको फार्मर आहे उहो 4 स्टार रेटेड आहे हुनजी ग्रेडिंग हुनजी गारंटी ॾेई सघनि था सो इन ई हिसाब सां आई थिंक इहे ई असांखे क्रिएटिव थियणो पवंदो इहे क्रिएटिव सोल्यूशन्स आहिनि जेके असांजी इकनॉमिक वाइटालिटी खे वधाए सघनि था ऐं इन में ॿाहिरियों इन्वेस्टर बि डॉलर वॾो पावर रखे थो ऐं डॉलर यूरो रियाल सभु शइ आहे ऐं उहो अगरि सही जाइ ते इन्वेस्ट थिए त असांजा ॿाहिरि वारा दोस्त खणी तव्हां प्रॉफिट न खणो तव्हां इन्वेस्टमेंट त करे सघो था न ऐं उहा इन्वेस्टमेंट तव्हांजी अगरि सिक्योर आहे त उन मां तव्हां जेको बि कमायो था वरी इन्वेस्ट कयो सो
इन्हनि अपॉर्चुनिटीज़ ते पाण खे कमु करणो पवंदो। हाणे मुंहिंजे ख़्याल में तव्हां सना जे हिसाब सां सवाल वॾो रखियो। हिकिड़ी ब्रेक वठी पोइ असां हिसाब था कयूं सना जो। नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं जनाब सोहेल अंसारी साहिब सां जारी आहिनि। हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ वरी साई करे ऐं वरी था गॾु थियूं। ऐं हाणे असांजो आख़िरी जेको सेगमेंट आहे उहो साना ते ई आहे ऐं असां हुन जा तजुर्बा हुन जूं ॻाल्हियूं उहे सभु साईं खां पुछणु चाहींदासीं। असां सां गॾु रहिजो।